दौलतपुर सिफर मां ख़बर शामिल कयो था। फ़कीर हक नवाज़ कलंदरी जी रिपोर्ट मुताबिक़ त दौलतपुर सिफन वेझो ॻोठु दोलू ओठो वासी बेवा यतीम औरतुन ने हसीना दी मीर मोहम्मद ओठो गुलबानो ऐं रासना ओठो बासरनि जे ज़ुल्म ऐं संदसि ज़मीन ते मुबीना कब्ज़े ख़िलाफ़ प्रेस कॉन्फ्रेंस ऐं एहतजाज कंदे दाहींदे मुबीना इल्ज़ाम हणंदे चयो आहे त असांजी कचेमी 7 एकड़ ज़मीन जेका असांजे पीउ मीर मोहम्मद ओठे जे नाले सां आहे, जंहिंजा सभु काग़ज़ असां वटि मौजूदु आहिनि, जंहिं साहब खान ओठो निसार ओठो नवीद ओठो जन कब्ज़ो कयो आहे। असीं ज़मीन ते वञूं था त लठियूं कुआड़ियूं कोडरूं खणी असां सां विढ़ण लाइ तयार थी वञनि था। असीं बेवा बे औलादा यतीम आहियूं, असांजो को बि ओई वाई नाहे। तॾहिं बासरनि कब्ज़ो कयो आहे। हिननि वधीक चयो त असां सेशन कोर्ट में पिणु अहिड़ी शिकायत जी पिटीशन दाख़िल कराई आहे, पर पुलिस जवाबदारनि खे गिरफ़्तार नथी करे। हिननि IG सिंध DIG SSP शहीद बेनज़ीराबाद समेत इख़्तियार धड़नि खां मुतालबो कयो त संदसि ज़मीन तां बासरनि पारां कयल नाजाइज़ कब्ज़ो ख़त्म कराए जवाबदारनि खे गिरफ़्तार करे असां सां इंसाफ़ कयो वञे।